लीडर टीवी जे प्रोग्राम रूबरू में आवां जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख है मूंसां गॾु आहे प्रोफेसर एजाज कुरेशी साहब नामियारो दानिश्वर ऐं मुख़्तलिफ़ किताबनि जो ख़ालिक़ ऐं मालिक ऐं असांजी गुज़िरियल कचहरी में असां साईं खे सिंध यूनिवर्सिटी जे ऑनर्स करण लाइ जॾहिं हसन अली अब्दुलरहमान साहब वाइस चांसलर हो तॾहिं हू सिंध यूनिवर्सिटी में पहुता साईं खां उतो ई शुरू था कयूं। साईं अस्सलाम वालेकुम। साईं महिरबानी। वॾी ॻाल्हि त मूंखे हीअ ॿुधायो त तारीख़ी तौर ते हसन अली अब्दुलरहमान कहिड़े क़िस्म जो वीसी ॾिठो तव्हां उन दौर में जॾहिं तव्हां पाण आहियो? साईं हसन अली साहिबु पहिरीं ॻाल्हि त बैरिस्टर हो माशाअल्लाह ऐं मशहूरु सुठो वकील हो पंहिंजी जाइ ते। भुट्टे साहिब सां हुनजी दोस्ती हुई त भुट्टो साहिबु हुनखे वाइस चांसलर खणी आयो ऐं ही प्रूव टू बी वेरी गुड एडमिनिस्ट्रेटर। एडमिनिस्ट्रेशन ॾिसो न, वाइस चांसलर लाइ एकेडमिशियन बि खपे, एडमिनिस्ट्रेटर बि खपे। अहिड़ो माण्हू जेको ॿई शयूं हिन में कुदरती तौरु ॿई क्वालिटीज़ हुयूं। एडमिनिस्ट्रेटर त हो ई हो, पर एकेडमिक हुनखे जेका विजन हुई उहा बि तमामु घणी सुठी हुई। हीउ छा कंदो हो जो हीउ लेक्चर ऐं सेमिनार ऑर्गनाइज़ कराईंदो हो। उस्तादनि खे चवंदो पेपर पढ़ो ऐं शागिर्दनि खे बि चवंदो बाबा पंहिंजे डिपार्टमेंट मां सिलेक्ट करे अचो, उहे पढ़नि। ऐं मुंहिंजी त ख़ुशनसीबी आहे मूं पेपर पढ़िया। ऐं उते ॿियो मूंसां गॾु मुंहिंजो दोस्त हो मरहूम यूसुफ शेख जंहिंजो ज़िक्र अॻे बि कयोसीं, कैप्टन, उहो बि पेपर पढ़ंदो। माना असांजी पंहिंजी हिकिड़ी फील्ड पर हसन अली साहिबु पोइ अची आफ़रीन ॾींदो हो, दाद ॾींदो हो त बाबा वाह वाह तव्हां नौजवाननि खे। त इहा इनकरेजमेंट असांखे सही आहे। माना टू वे हुई त उस्ताद बि अपडेट थींदो, अपडेट थिए ऐं शागिर्द में बि वलवलो जोश जज़्बो पैदा थिए। उस्तादनि सां मिली बि वरी पेपर डिस्कस कंदा हुआसीं पंहिंजा। अच्छा, तंहिं ज़माने में उस्ताद बि ॾाढा सुठा सुठा हूंदा न। डॉक्टर नबी बख़्श काज़ी, NB जी काज़ी, डॉक्टर नबी बख़्श बलोच, साईं शफ़ीअन मेमण, ग़ुलाम सन जलबाणी, अब्दुल वाहिद हाले पोटो, इहे तमामु वॾा PhD पुराणा कैम्ब्रिज जा, इन जा ऑक्सफोर्ड जा, इहे माण्हू यूनिवर्सिटी में उस्ताद हूंदा हुआ। ऐं हिकिड़ा तमामु एॾा बहितरीन शरीफ़ माण्हू शागिर्दनि खे तयारु करण में हुननि जो वॾो किरदारु हूंदो। त उहो हसन अली साहिबु वरी सभिनी खे गॾु खणी हलण जी कोशिश बि कई पंहिंजी जाइ ते। त मूंखे हसन अली साहिब जो दौरु ॾाढो सुठो लॻो। उन में एकेडमिक एक्टिविटी, एडमिनिस्ट्रेशन हो, ऐं पिकनिक्स थींदियूं हुयूं, मैगज़िन्स निकिरंदियूं हुयूं। त इहो ॾाढो सुठो हिकिड़ो। पोइ इहो 67 जो वाक़ियो थियो, 4 मार्च 67 में। त इहो हसन अली साहिब खे जॾहिं रिमूव कयूं त उहे 2 साल ॼणो असां हसन अली साहिब जे दौर में, जो मां 64 में आयो हो ऐं 67 में हुनखे इहो रवानो करे छॾियो। छाजे करे? इहो मसरूर हसन ख़ान कमिश्नर जेको हो, हीअं थियो हीअं त हसन अली साहिब जी सिंडिकेट हुई न, यूनिवर्सिटी जी सिंडिकेट आहे, हूंदी आहे। त उहो माना पावरफुल अदारो आहे यूनिवर्सिटी खे हलाइण लाइ। सेनेट बि हूंदी आहे, एकेडमिक काउंसिल हूंदो आहे, पर हे जेको त इन में इहो त सेनेट में सिंडिकेट में सुठा सुठा माण्हू जेके मशहूरु उहे एकेडमिशियन खणी अची पाइनि। गवर्नमेंट नॉमिनेट कंदी त गवर्नमेंट उन वक़्त जे कमिश्नर खे बि नॉमिनेट कंदी एज एडमिनिस्ट्रेटर ऑफ दी डिवीजन और सिटी वॉट एवर। एक्स ऑफिशियो मेंबर हुजे कमिश्नर, छाकाणि त मसरूर हसन ख़ान CSP हो ऐं अयूब ख़ान ऐं मलिक अमीर अहमद ख़ान जो ख़ासि कॉन्फिडेंस वारो माण्हू हो। त हुन इहो पियो चाहियो त यूनिवर्सिटीअ में मुंहिंजी हले, घणी हले, माना मां सिंडिकेट में डिक्टेट कयां, हे कयां। जेको हसन अली साहिब खे ॻाल्हि न वणंदी उहो चवंदो मां वाइस चांसलर आहियां, इहो सिंडिकेट इंडिपेंडेंट आहे ऐं लेट द सिंडिकेट टेक डिसीशन। पर हीउ मड़ींदो हो पंहिंजा फ़ैसिला त जेको आहे सो जीअं मां चवां तीअं थिए। जेका ॻाल्हि हसन अली साहिब खे न वणी, पोइ एतिरे क़दुरु जो LMC जेका लियाकत मेडिकल कॉलेज आहे, हाणे त यूनिवर्सिटी आहे, तॾहिं कॉलेजनि में कर्नल नजीब हुयो प्रिंसिपाल। डॉक्टर सुठो हो, होशियारु माण्हू हो, पर उते शागिर्दनि थोरो जॾहिं गोड़ पे कयो स्ट्राइक, त उन में 2-3 शागिर्दनि खे रस्टिकेट कयो। ऐं स्ट्राइक छा ते कई हो? उन्हनि को जेके LMC के मसइला हुआ पंहिंजा हिस्ट्री थी ॿुधाए। हा, त लियाकत मेडिकल कॉलेज में कर्नल नजीब खां
मुतालबो थियो त असां चीटिंग करणु चाहियूं था। हा, चीटिंग कापी इम्तिहाननि में उन ते हुन सख़्ती कई। हा, उहो त हिकिड़ो सुठो क़दम हो साईं। ॾिसो न, पाण ॻाल्हि कजे ईमानदारी जी त हिकिड़ो माण्हू छाकाणि त कर्नल हो, पंजाबी इन करे, पर हुन सख़्ती जेका कई न तमामु घणी, उन में शायदि शागिर्द थोरो पोइ इन इन्वेस्टिगेट करे हिनखे गिरफ़्तार कयूं। हाणे साईं उन वक़्तु यूनिवर्सिटी ऑफ सिंध जा एफिलिएटेड क़ालेज, हिकिड़ो LMC, ॿियो महराण क़ालेज, सिंध यूनिवर्सिटी इंजनैरिंग कॉलेज, उनजो नालो सिंध यूनिवर्सिटी इंजनैरिंग कॉलेज, महराण यूनिवर्सिटी, ॿियो सिंध यूनिवर्सिटी एग्रीगेट कॉलेज टिंडो जाम। इहे टई जेके हासे एफिलिएटेड कॉन्स्टिट्यूएंट पार्ट्स हुआ यूनिवर्सिटी जा। ऐं बसि पोइ उन ते जेको थियो रस्त, पोइ उन में वरी केस जॾहिं आयो त हसन अली साहब एज अ वाइस चांसलर, हेड ऑफ दी होल इंस्टीट्यूशन इंक्लूडिंग LMC जाम, उन रस्टिकेशन वापसि कई। त इन ते हू शागिर्द थिया, कर्नल नजीब सां थियो, उहे माना पोइ थिया हसन अली अब्दुलरहमान साहब जे पासे थिया। ज़ाहिर आहे चइजे खणी, पर हिन उन ते मसरूर उन थोरो स्टैंड वरितो त बाबा इहो न थिए। सो मसरूर हिकदमि कंप्लेंट कयो हसन अली साहब जो, ऐं हुन कर्नल नजीब जी फेवर कई। माना मसरूर ऐं नजीब थिया, उहे हिकु थिया, ऐं हसन अली थियो अकेलो। उनखे हुन मलिक अमीर महराण जो केरु हो प्रिंसिपल? महराण जो तंहिं ज़माने में मुंहिंजे ख़्याल में साईं लाड़क साहब मोहम्मद सुलेमान, पुराणो चीफ इंजीनियर हिकिड़ो हो, तमामु ईमानदार बहितरीन उस्ताद हो, ऐं उहो हुयो प्रिंसिपल। पोइ वरी अब्बासी साहब आयो, पोइ SM करे ॿिया, पर बहरहाल ई जेको आहे डॉक्टर अफ़गान ॿिन्ही विच में थो अचे, पर पोइ थो अचे सुलेमान लाड़क साहब खां पोइ। त पोइ इहो, पर हिन जहिड़े में त अफ़गान आहे न, हिन वक़्तु कोन्हे। अच्छा, हिन खां पोइ आहे जेको, जॾहिं कोटा सिस्टम वरी थिए थो, ॿियो गोड़ थो थिए, हीउ सॼो पंहिंजो हसन अली साहब वञे थो हलियो। हाणे हसन अली साहब जो वियो, हा, त शागिर्द स्ट्राइक ते विया। ठीकु। ऐं हसन अली साहब जो पोइ गोड़ थियो, ऐं 4 मार्च ते जेल में छोकिरा पिया। असां ख़ुदि उन में गॾु हुआसीं। 4 मार्च वारो जेको वाक़ियो आहे, उन ते मां तव्हां सां अलॻि ॻाल्हाइण थो चाहियां। ठीकु आहे। पोइ मां तव्हां हसन अली अब्दुलरहमान जो छा थियो? हसन अली अब्दुलरहमान पोइ हिनखे ऑर्डर मिलियो गवर्नर जो, बाबा तूं वञ, तूं ख़तमु आई तूं। ठीकु। माना हुन रिलिंक्विश कई चार्ज। असांखे ओॾीमहिल ख़बर पई, असां उते पहुतासीं। ओल्ड कैंपस में वाइस चांसलर ऑफिस हूंदी, पोइ यूसुफ लगारी, मसो नूरानी, मां ॿिया केतिरा। पोइ असां साईं खे हसन अली साहब खे ॿाहिरि कढियो, ॿाहिरि निकिरी आयो, ऐं उहो बिल्कुलु रोणहारको, मतिलबु ज़रे घटि रोई ॾिनई। ॾुखारो, तमामु ॾुखारो। बाबा जेको न चयो त तव्हांखे, असां चयोसि तव्हां वञो पिया, त हुन अहिड़ो जवाबु ॾिनो। पर बहरहाल कलाक ॾेढ खां पोइ हू हलियो वियो, वाया ठट्टा कराची वापसि वियो, ऐं यूनिवर्सिटी थी वई विदाउट एनी वाइस चांसलर। असां वियासीं जेल में, त सॼी यूनिवर्सिटी थी वई बंदि। तव्हां जेल में वियो उन स्ट्राइक जे करे? अञा 4 मार्च त हसन अली अब्दुलरहमान न, हसन अली साहब खे तव्हां वापसि कयो। ठीकु आहे। उन ते इहो थियो गोड़। उहे साईं घणा शागिर्द ॿधा? 207 न, उहे त 4 मार्च उनखे छॾियो। हा, हिन स्ट्राइक में थोरा पे ॿधा, 1-2 एकड़ ॿेकड़, पर उहो दरअसल जंहिं ॾींहुं ॿधा न 207, उहो 4 मार्च हुयो। त 4 मार्च आहे न। हाणे मूंखे तव्हां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो। हा, त हिकिड़े वक़्फ़े खां पोइ पाण 4 मार्च जो इहो चैप्टर तव्हां खां ॿुधणु। ओके, मां नाज़रीन 4 मार्च कीअं थियो, असां सां हिकु नंढी ब्रेक खां पोइ हिन ते जनाब प्रोफेसर कुरेशी साहब जन ॻाल्हाईंदा। 4 मार्च ते हुनजो किताबु आहे, 4 मार्च ते हुनजो गिरफ़्तारी बि आहे, ऐं 4 मार्च जे हवाले सां हुन वटि सिधो हाल अहवाल बि आहे। असां सां गॾु रहिजो।